मुंहिंजो नालो डॉक्टर इरफान अली चांडियो आहे ऐं मां चेयरपर्सन आहियां डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन जो दाऊद यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में। त कल्ह संडे ते जेको आहे मुंहिंजे ख़िलाफ़ु हिकिड़ियूं जेका ख़बरूं हलियूं आहिनि जिनसी हरासमेंट जूं, उन जे ख़िलाफ़ु उन जे बाबति जेको आहे मां पंहिंजो मौक़िफ़ ॾियणु चाहियां थो त जेके ख़बरूं हलियूं आहिनि जिनसी हरासमेंट जूं उहो बिल्कुलु उन में कंहिं बि क़िस्म जी सदाकत कोन्हे। असल जेको इशू आहे उन खां हटाए करे ख़बरूं हलाई वयूं आहिनि। असल इशू छा आहे त इशू इहो हुयो त मुंहिंजे डिपार्टमेंट जी जेको हिकिड़ी टीचर आहे इंजीनियर साइमा ख़ादिम कांदड़ो, त उनखे असांजो रूटीन जेको आहे मां एज़ अ चेयरपर्सन आहियां। मुंहिंजो रूटीन जो मैटर आहे त मां जेको आहे पंहिंजो सेमेस्टर जेको आहे वर्कलोड जेको आहे टीचर्स खे ॾियां। जीअं मूं उहो शेयर कयो आहे ग्रुप ते त उन लिखियो आहे त इहो अनफेयर आहे मूंसां। त पोइ 29 नवंबर ते जेको आहे इहो मूं मोकिलियो ऐं 2 नवंबर ते मूं हुनखे ईमेल कई आहे त जेकॾहिं अनफेयर आहे त तव्हां मूंखे जस्टिफिकेशन ॾियो। असल मसइलो इहो जस्टिफिकेशन ॾियण जे बजाए हिकिड़ो त अनफेयर वारो ब्लेम ऐं पोइ जस्टिफिकेशन ॾियण जे बजाए हुन जेको आहे हिकिड़े मामले खे फैब्रिकेटेड केस ऑफ हरासमेंट में कन्वर्ट कयो। मसइलो छा हुयो त मूं हुनखे वर्कलोड ॾिनो आहे जेको असिस्टेंट प्रोफेसर जो आहे 12, मूं हुनखे 50% ॾिनो आहे, 6 क्रेडिट आवर ॾिनो आहे। उन वटि का बि जस्टिफिकेशन कोन हुई ऐं उहा मूं वटि आई ई कोन्हे। हिन जी ईमेल मूं वटि मौजूदु आहे, ईमेल कई आहे। हिन ईमेल में 5 दफ़ा लिखियो आहे त मां ऑफिस में वेई आहियां ऐं हुन कमेंट्स पास कया आहिनि। ऑफिस में वेई आहियां, उनजो को बि प्रूफ कोन्हे, एविडेंस हुननि वटि आहे ई कोन्हे। जेकॾहिं आई आहे त कहिड़े टाइम आई आहे ऐं कहिड़े ॾींहुं मूं वटि आई आहे ताकी मूंखे बि ख़बर पए। त हू मूं वटि आई कोन्हे, पर उनजे बावजूदि हुन मूं ते हिकिड़ा तमामु वॾा हरासमेंट जा इल्ज़ाम हया आहिनि ऐं जेके मतिलबु उन्हनि में कंहिं क़िस्म जी सदाकत कोन्हे। मसइलो वर्कलोड जो हुयो ॾियण जो ऐं हिन उन केस खे उन मसइले खे कन्वर्ट कयो आहे फैब्रिकेटेड केस ऑफ हरासमेंट में। ऐं उन खां पोइ मूं हुनखे चयो हो त केस कई हुन ईमेल जे अंदरि ई त तव्हां पंहिंजे ॿार खे क्लास में न खणी वञो, छो त क्लास में जॾहिं ॿारु वेंदो त क्लास जो एनवायरमेंट डिस्टर्ब थींदो। पर उन खां पोइ उहो त ॿारु हिन कंहिं क़िस्म जी एप्लीकेशन न ॾिनी, न मूंखे न वाइस चांसलर खे असां मोकिलींदा आहियूं त बाबा हीअ जेकॾहिं ॿारु खणी वञणु चाहे थी क्लासूं में, मूं त यूनिवर्सिटी खां त मना न कयो आहे। हिन ईमेल में लिखियो आहे त मूंखे यूनिवर्सिटी खां मना कयो वियो आहे। हाणे उन जी हर शइ जी सेल्फ इंटरप्रीट हुन पाण कयो आहे ऐं जेके शयूं आहिनि उन में कंहिं क़िस्म जो हुन वटि एविडेंस मौजूदु कोन्हे। एविडेंस जेकॾहिं मूं वटि आई आहे, मूं चयो आहे त उहो एविडेंस हुजे, CCTV कैमरा लॻियल आहे ऐं इहे जेकॾहिं मूं कमेंट्स पास कया आहिनि त मूं वटि आई हूंदी ऐं उहा अचे ऐं हिकिड़ी ईमेल मूं कई आहे। उन खां पोइ हिन जेको आहे हिकिड़ो मूं ते तमामु वॾा इल्ज़ाम हया आहिनि ऐं जेके मां रद्द थो करणु चाहियां। इन्हनि में कंहिं क़िस्म जी सदाकत कोन्हे ऐं कल्ह जेका ख़बर हली आहे उन में क्लियर लिखियलु आहे जिनसी हरासमेंट ऐं उन में लिखियलु इहो आहे त गवाह जेका मौजूदु आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे त जिनसी हरासमेंट थी आहे ऐं गवाह मौजूदु हुया ऐं हुन लेटर में जेको आहे लिखियलु आहे वर्क प्लेस हरासमेंट, लेटर आहे वर्क प्लेस हरासमेंट जो। ऐं ख़बर जेको आहे लॻी आहे, मूंखे ॾाढो दुख थियो त सहाफ़ी दोस्तनि जो त हिते लिखियलु आहे वर्क प्लेस हरासमेंट ऐं दोस्तनि हलायो आहे जिनसी हरासमेंट साबित थी चुकी आहे, उन जा गवाह बि आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे त जिनसी हरासमेंट थी उहे उन टाइम मौजूदु हुया। हाणे जिनसी हरासमेंट ऐं वर्क प्लेस हरासमेंट ॿई डिफरेंट शयूं आहिनि ऐं हीअ जेको आहे अगरि हीअ प्रूव कनि था हिन शइ खे, हिननि वटि त को बि एविडेंस कोन्हे न। जेके हुननि वटि गवाह आहिनि त गवाह बि त उन्हनि जी बि त को रिकॉर्डिंग हूंदी, को CCTV कैमरा जे अंदरि मुंहिंजी ऑफिस में आया हूंदा, ऑफिस में कैमरा लॻल आहे, उतां हू कढनि। त मुंहिंजो मौक़िफ़ आहे त हीअ टोटली जेको आहे मूं ते जेको आहे हीअ मुंहिंजी करेक्टर असैसिनेशन कई वई आहे, मुंहिंजी डिग्निटी, मुंहिंजी सेल्फ रेस्पेक्ट ऐं मुंहिंजी रेस्पेक्ट खे डिफेम कयो वियो आहे। ऐं मुंहिंजो इहो ई हिकिड़ो ई मौक़िफ़ आहे त सख़्त खां सख़्तु जेका टीचर आहे इंजीनियर साइमा ख़ादिम उनखे सज़ा ॾिनी वञे ताकी सुभाणे मूं जहिड़ो ॿियो को शरीफ़ माण्हू इन में न फासे को बि। ऐं जंहिं अंदाज़ सां जेको आहे इल्ज़ाम लॻाया आहिनि ऐं उहे ॾाढा ख़राबु इल्ज़ाम जंहिंजो को बि हिननि वटि प्रूफ कोन्हे। इन जे करे मुंहिंजी रेस्पेक्ट खे तमामु घणो, मुंहिंजी डिग्निटी खे ऐं मूंखे हरासमेंट ऐं मूंखे ब्लैकमेल ऐं मूंखे हरास कयो वियो आहे। मूं हुनखे हरास न कयो आहे, हिन माई इंजीनियर साइमा ख़ादिम मूंखे हरास कयो आहे, मूंखे ब्लैकमेल कयो आहे। छो ब्लैकमेल कयो आहे? जस्ट कमु ॾियण ते। अगरि कमु ॾियणु कंहिं फैकल्टी मेंबर खे हरासमेंट आहे त उहो बि किथे न किथे को कानून हूंदो। अगरि फीमेल फैकल्टी मेंबर खे तव्हां कमु था ॾियो ऐं उहो कमु ॾियणु हरासमेंट आहे त उहो कानून किथे न किथे हूंदो न। पोइ त असां जेको आहे उहो असांखे कानून ॾियनि, पोइ असां फीमेल फैकल्टी मेंबर खे
ही रूटीन मैटर हुयो एज़ अ चेयरपर्सन मुंहिंजो रूटीन मैटर आहे त मां उहो वर्कलोड फैकल्टी मेंबर खे स्प्रिंग जो ॾियां।